हिक ॾींहुं हिकु घोड़ो बीमार थी पियो। मालिक डॉक्टर खे घुरायो। डॉक्टर घोड़े खे ॾिसी कुझु दवाऊं लिखी ॾिनियूं। चईं 10 ॾींहं दवाऊं खाराइसि, पोइ बि अगरि ठीकु न थिए त मारे छॾिजांसि। उहो सभु घोड़े सां गॾु बीठल ॿकिरे ॿुधो पिए। मालिक रोज़ घोड़े खे दवाऊं खाराईंदो हो। ॿकिरो रोज़ घोड़े खे चवंदो हो, ॿेली हिमत करे पंहिंजे पेरनि ते बीह, न त मरी वेंदे। पर घोड़े हिमत न कई। आख़िरी ॾींहुं आयो। मालिक आसरो पले ज़हर वठण वियो हलियो। ॿकिरो आख़िरी भेरो घोड़े वटि वियो। चईं, हिमत कर, उथी पेरनि ते बीह, न त मारिजी वेंदे। मालिक ज़हर वठण वियो आहे। घोड़े हिमत करे उथियो त हलण फिरण शुरू थी वियो। मालिक ज़हर वठी वापसि आयो। ॾिठईं त घोड़ो ठीकु थी वियो आहे, हले फिरे पियो। ख़ुशी मां घर वारनि खे सॾे चईं, घोड़ो ठीकु थी वियो आहे। उन ख़ुशी में ॿकिरो ज़बह करियो। बिल्कुलु ईअं ई कॾहिं कॾहिं ॿियनि जो ख़्यालु रखंदे असां पाण खे क़ुर्बान करे छॾींदा आहियूं।